सिंध टीवी न्यूज़ छा सिंधी सकाफ़त ॾींहं जे हवाले सां चवंदा? माशाल्लाह मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त मां हिते अॼु ॻाइण आई आहियां ऐं सिंध टीवी पे ॻाल्हायां पई। माशाल्लाह तमामु घणी पुराणी सकाफ़त आहे, माशाल्लाह तमामु सुठी बहितरीन पुराणी तहज़ीब आहे। सकाफ़ती ॾींहं मल्हाया पिया मुख़्तलिफ़ मीडिया चैनलनि जे तरफ़ां, तव्हां छा चवंदा? असां त अॼु चवंदासीं असां सिंध टीवी वारनि जा तमामु गुज़ारिश न आहियूं जो असांखे अॼु हिन अहिड़ी सकाफ़त वारे ॾींहं ते घुराए करे ऐं ख़ुशीअ जो इज़हार बि कयो आहे। ऐं अॼु टोपी अजर कयो, माण्हू पाण खे जोधा जवान सम्झंदा आहियूं, जोधा आहियूं, जवान रहंदासीं, हिन सिंध धरती ते ॼावा आहियूं, हिन सिंध धरतीअ ते ई मरंदासीं। असांखे हिन सिंध धरतीअ जो जेको क़दुरु आहे उहो असांजे दिलनि में आहे ऐं प्यारु जेको आहे मोहबत उहा असांजे दिलि में आहे। ऐं भाकुर पाए मिलूं, नवां लटा पायूं, टोपी अजरक पाए करे असां पंहिंजे हिक ॿिए जो दोस्तीअ जो प्यार जो इज़हार पेश कंदा आहियूं। असांजे लाइ तमामु ईअं सम्झो त ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं असांजे लाइ ईअं जेका सिंधी मीडिया जे दोस्तनि जेको हीउ प्रोग्राम रखियो आहे असां सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इन में सिंधी क़ौम हिकु मुतहिद थींदी, ताक़तवर थींदी। असीं जेके सिंध दुश्मन कुवतूं जेके माना सिंध धरतीअ खे जेके विराइण जी साज़िशूं कनि पियूं, इहा उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे। असां सिंधी माण्हू हमेशह माना क़ौमी बदी जो हिकिड़ो मुज़ाहिरो असांजे लाइ सम्झो त हीउ ईद जो ॾियारो आहे ऐं असीं थोराइता आहियूं माना सिंध टीवीअ समेत समूरनि सिंधी चैनलनि जा जिन बि प्रोग्राम रखियो आहे। असीं इनशाला माना जेको गॾु आहियूं, मुतहिद आहियूं। असीं सिंध दुश्मननि खे इहो ॾेखारणु था चाहियूं त सिंधी माण्हू हर ॾुख सुख में बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा सिंध जी सकाफ़त क़दीमी हज़ारे साल पुराणे जी सकाफ़त असांजी तहज़ीब आहे। विच में असां जीअं मॉडर्नाइज़ेशन अचे थी त माण्हू पंहिंजे कल्चर को थोरो साइड ते थींदा विया, पर माण्हू कोई बि बाशऊर क़ौम जेसि ताणी पंहिंजे कल्चर खे पंहिंजी तहज़ीब खे उजागर रखंदी आहे तेसि ताणी उहे ज़िंदा हूंदियूं आहिनि, पंहिंजी ॿोली जे थ्रू, पंहिंजे कपिड़नि जे थ्रू। ज़िंदगी असांजो जेको कल्चर आहे, जेको असांजो ॾियारो आहे, तमामु ख़ुशी जो ॾियारो आहे। असांजा नंढा वॾा सभु जेके आहिनि सभु पंहिंजी ख़ुशी में हूंदा आहिनि ऐं असां इंशाअल्लाह ताला त पंहिंजे सिंध सां साथ हूंदो ऐं सदाईं साथ रहंदो इंशाअल्लाह। सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे, तव्हां छा चवंदा सिंधी? साईं असां ईअं ई चवंदासीं त सिंध जी सकाफ़त जेका आहे असांजे लाइ ॼणो ईद जी ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। असां भरपूर नमूने इंशाअल्लाह ताला सिंध वासियुनि सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। असांजा नंढड़ा वॾा जेके बि आहिनि वॾी ख़ुशी थींदी आहे 3 दिसंबर ते सिंधी टोपी अजरक पाए, तमामु घणी ख़ुशी रहंदी आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे। असांजो सिंध जेको आहे असां जवा बि हिते पैदा बि हिते थिया आहियूं, पढ़िया लिखिया बि हिते ई आहियूं सिंध में। सिंध सां असांजो साथ रहंदो जेसि ताईं असां जीअ रहिया आहियूं। जीए सिंध। असल में पूरी दुनिया में 4 अहिड़ियूं सकाफ़तूं आहिनि, तहज़ीबूं आहिनि जेके पूरी दुनिया में क़दीम सकाफ़तूं लेखियूं वेंदियूं आहिनि। उन में हिकिड़ी मिस्री सकाफ़त आहे, ॿी यूनानी सकाफ़त आहे, टी नुसेरी सुमेरी सकाफ़त आहे। उन सां गॾोगॾु असांजी सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब आहे। हाणे जॾहिं सकाफ़तुनि जो ज़िक्र निकिरे थो, सकाफ़तुनि जूं ॻाल्हियूं निकिरनि थियूं, मूंखे त माना विच में ज़रूरी थो सम्झां त असांजो सिंध टीवी जेको असांजे हिन सकाफ़त जे हवाले सां एॾो सारो प्रोग्राम रखियो आहे रतिदरे में, गुलबार शेख जे महिनतुनि सां तमामु जसुल हणे ऐं तव्हांखे, तव्हांजे सथ खे ऐं असांजी सॼी सिंध खे हिन क़ौमी ॾींहं जूं तमामु घणी मुबारकूं हुजनि। त सकाफ़त जॾहिं सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कयूं था त सिंध जी सकाफ़त इन्हनि चइनी सकाफ़त में बेक़दीम में क़दीम सकाफ़त आहे सिंध जी। ऐं उन में असांजी सकाफ़त जा जेके ओञाण आहिनि, टोपी आहे, अजरक आहे, पटको आहे, तव्हां दुनिया जी समूरियुनि ॿिनि सकाफ़तुनि खे ॾिसो पर तव्हांखे हिन जहिड़ी टोपी कोन मिलंदी,
हिन जहिड़ो सकाफ़ती निशान कोन मिलंदो, अजरक जहिड़ो ख़ूबसूरत पणनि सां ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ तमामु हिकिड़ी बहितरीनु डिज़ाइन सां जेको असांजो अजरक निशान आहे सकाफ़त जो, अहिड़ो सकाफ़त जो उञाण तव्हांखे न मिलंदो। वरी ईअं ई रुगो मर्दनि में न, असांजी औरतुनि में जेको असांजी औरतुनि जो बि जेके सकाफ़ती लिबास आहिनि, उन्हनि में गज आहे, उन्हनि में लुंगियूं आहिनि, उन्हनि में खता आहिनि, उन्हनि में खेस आहिनि, उन्हनि में लोयूं आहिनि, जीअं मारूअ जी लोई ऐं लॼ सॼी सिंध में सॼी दुनिया में मशहूरु आहे। त चवण जो मक़सदु आहे सिंध जी सकाफ़त तमामु क़दीम आहे। असांखे हिन सकाफ़त खे अञा वधीक प्रोमोट करण जी ज़रूरत आहे ऐं असांखे इहे सकाफ़ती ॾियारनि खां अलावा बि असांजो जेको शान आहे, असांजो टोपी, असांजो अजरक जो शान आहे, असांखे हर वक़्तु कुल्हनि ते हुजणु खपे। असांखे टोपी, सिंधी टोपी हर वक़्तु पंहिंजे मथे ते हुजणु खपे। ऐं सिंध में त को वक़्तु हुयो जो सिंध में जेकॾहिं जॾहिं को माण्हू माना मथे उगाड़ो कंहिं ॻोठ में वेंदो हुयो, तव्हांखे ख़बर आहे त उते उन्हनि खे ऐब सम्झो वेंदो हो त हीउ माण्हू मथे उगाड़ो आयो आहे। तंहिंजे करे असांखे उहे जेके असांजी क़दीम रवायतूं आहिनि ऐं बहितरीनु रवायतूं आहिनि, असां उन्हनि खे वरी उजागर कयूं, वरी उन्हनि खे असां अपनायूं ऐं जेके असांजूं घाटीवादियूं आहिनि उन्हनि ते बि नज़र रखूं। ऐं हीउ क़ौमी ॾींहुं जेको आहे सिंध टीवीअ जो जेको सॾु आहे, इन सॾ खे वरनायूं ऐं उन्हनि सां कुलो कुले में कदम कदम में मिलाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी सकाफ़त असांजी जीअं त अव्हांखे मालूम आहे त असांजी तमामु हिकिड़ी सकाफ़त रिच आहे, 5000 साल पुराणी। पर असल में हाणे इन सकाफ़त जो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे तालीम ज़रिए बचायूं। असां पंहिंजी तालीम ऐं पंहिंजी ॿोलीअ ते तमामु घणो कमु कयूं त जीअं असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए सघूं। छो जो असांजो इन्हनि प्रोग्रामनि में शामिलु थियण जो मक़सदु इहो न आहे त सिर्फ़ु सुठियूं तक़रीरूं करे ऐं सुठा मुशाइरा करे ऐं जेको आहे सो बसि पंहिंजो टाइम विञाए ऐं पाण हलिया वञूं। असांजो असुलु मक़सदु इहो हुजे असां पंहिंजी ॿोलीअ खे बचायूं, असां पंहिंजी तालीम खे बचायूं, तॾहिं असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए सघंदासीं। असुलु मक़सदु असांजो इहो हुजणु घुरिजे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती सरगर्मियूं हलनि पियूं ऐं सकाफ़ती ॾींहं मल्हाइजी रहिया आहिनि। तव्हां छा चवंदा सकाफ़ती ॾींहं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां ईअं ई चवंदासीं त सकाफ़ती ॾींहुं जेको आहे तमामु बहितर आहे सिंध में। ऐं टोपीअ जो ॾींहुं आहे। जेकी बि सिंध धरती अॼु हे प्रोग्राम कयो आहे, सिंध टीवी ये प्रोग्राम कयो आहे, दोस्तनि तमामु सुठो कयो आहे। रते दरे में मैसेज वञणु खपे ऐं मैसेज हर सॼी सिंध में वञणु खपे। जो ॾींहुं आहे सिंध जे मोहबत ऐं प्यार जो ॾींहुं, ऐं असीं पंहिंजा वचन कयूं हिननि ॾींहंनि ते त असांखे पंहिंजे सिंध ऐं सिंध जे शहरनि जी, सिंध जे ॻोठनि जी, सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे, गॾिजी करणी आहे। अञा उनखे छॾे करे, पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि खे छॾे करे सिंध जे मारूअड़नि, सिंध जे ग़रीबनि जे लाइ उन्हनि जी ख़िदमत करणी आहे, उन्हनि जे मसइलनि खे हल करणो आहे। मां इहो ई चवंदुमि त असांखे सभिनी खे हिन ॾींहं ते वचन करणु खपे त असां ज़ात पात सियासत मज़हब खे पासे ते रखी करे असीं सभु इहो ई सोचूं त असां सिंधी आहियूं, सिंध जे शहरनि जा रहंदड़ आहियूं, सिंध जे शहरनि जी हिफ़ाज़त कयूं, मज़बूती कयूं। इहो ई मुंहिंजो पैगाम ॾाढी असांखे ख़ुशी आहे छो त हीअ असांजी जेकी सिंधी कल्चर आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो जिथे किथे हीउ मल्हायो वञे थो ऐं मल्हाइणु खपे। ऐं नौजवाननि खे बि गुज़ारिश आहे त हिन महफ़िल में शरीक थियनि ऐं हिन प्रोग्राम खे हर साल वधाइनि ऐं सालो साल हीअ असांजो कमु अॻिते हुजणु खपे ऐं सिंधी सकाफ़त खे 4 चंड लॻाइनि। हीअ असांजी कल्चर आहे, असांजे कल्चर खे पोइ ते नाहे रखिणो ऐं ख़ुशी आहे। ॾींहं असांजे लाइ हिकिड़ा सुठा ॾींहं आहिनि त असां माना सिंधी सकाफ़त हिकिड़ा ॾींहं मल्हायूं था। इहो हर मुस्लमान खे मल्हाइणु खपे। अहिड़ा ॾींहं असां इहो ई मैसेज ॾींदासीं सॼी संगत खे त अहिड़ा ॾींहं दिलि सां मल्हाइनि।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती सरगर्मियूं उरूज ते आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती मच कचहरियूं जेके आहिनि से उहे बि जेके आहिनि से हली रहियूं आहिनि। रतोदिरो में अॼु सिंध टीवी न्यूज़ जे तरफ़ां जेका मच कचहरी कराई वई उन में तव्हां शहर जे मुख़्तलिफ़ मौज़िद ऐं सियासी समाजी माण्हुनि जा जेके आहिनि से वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त हीउ जेको ॾींहुं आहे इहो इनखे मानाख़ेज़ ॾींहुं करे मल्हायो वञे। हिन हर जेको साल असीं हिकिड़ो नओं अहद कयूं, नओं वचन कयूं त सुस्ती न, महिनत, ॻाल्हियूं न, अमल, इन ई तहत जेको आहे सो असांखे अॻिते वधणु घुरिजे। हर साल हिकिड़ो नए अज़म सां ऐं नए विलविले ऐं जोश सां तव्हां सिंध जे रतेदरे जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा इहे वीचार ॿुधा, उन्हनि जूं इहे ॻाल्हियूं। कैमरामैन मुज़फ़र लाशरी सां गॾु